नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंधकोट खां ख़बर ॾींदा हलूं त कंधकोट में बी सेक्शन पुलिस जी ज़ियादतين खिलाफ वापडा मुलाजिम गुलाम यासीन बाजकाणी तरफान प्रेस क्लब आॾो पंहिंजे ॿारनि समेत एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। वापडा मुलाजिम गुलाम हुसैन यासीन बाजकाणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जाफ़री बिरादरी सां असांजो को बि जहिड़ो न आहे। बी सेक्शन थाणे जी पुलिस जाफ़री बिरादरी जे बाअसर माण्हुनि जे चए ते रिश्वत एवज़ असांखे नाजाइज़ तंग करण लाइ कूड़ा केस दाख़िल करे असांजे खिलाफ नाहक रण ॿारे ॾिनो आहे। हिननि चयो आहे त पुलिस तरफां दाख़िल कयल केस वारे ॾींहुं ऐं लाड़काणे ट्रेनिंग सेंटर में 3 ॾींहं ट्रेनिंग ते वेल हुअसि, पर पुलिस जहिड़े ऐं हमले करण वारे केस में मुंहिंजो बिना जवाज़ नालो ॾिनो आहे, जेको सरासरी नाइंसाफ़ी। हिन इल्ज़ाम हणंदे चयो आहे त बी सेक्शन पुलिस केस मां नालो कढण लाइ रिश्वत तलब करे रही है ऐं रिश्वत न ॾियण जी सूरत में ॿिए केस में नालो दाख़िल करण जूं धमकियूं ॾेई रही है। हिन DIG लाड़काणे SSP कंधकोट खां मुतालबो कयो आहे त अहिड़े अमल जो नोटिस वठी जांच कराए दाख़िल थियल केस ख़तम करे इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।